मटियारी में खबर शामिल क्यों था। अजीज गुल खैबर की रिपोर्ट मुताबिक तहसीको वापडा मटियारी सरमंद मीरानी के हिदायत ते खैबर शहर में दमक कार्रवाई। खैबर शहर में चोरी जा लगल कनेक्शन काटिया विया। SDO मटियारी सरमंद मीरानी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त चोरी जा लगल कनेक्शन जिन माण्हुनि जा बिल न पीतल आहिनि उन्हनि जी बिजली कटी आहे, उन्हनि जा नाजायज़ नोड़ पंहिंजे तवील में वठी छॾिया आहिनि। असां अॼु खैबर शहर में मला मालो, मेमण माला, सुमरा माला, खैबर माला, चौहान माला ऐं ॿियनि जायुनि ते लगल गैर कानूनी कनेक्शन ऐं जिन माण्हुनि जा बिल बिजली जा क्लियर न आहिनि उन्हनि सभिनी जी बिजली कटे छॾी आहे। असां हद में किथे भी गैर कानूनी लगल कनेक्शन बिल क्लियर न आहिनि उन्हनि जी बिजली कटे छॾी आहे, उन्हनि जा लगल नोड़ पंहिंजे तवील में वठी छॾिया आहिनि। उन मौके ते SDO सां संदसि अमिलो साण सुपरिटेंडेंट जमील अहमद, सुमरो लाइनमैन मौला बचको ख़ासि कयली, अकील अहमद ख़ासि कयली, LELM रियाज़ फुल, ELM ख़ालिद मेमण जन गॾु।